तासिंग गंबट बेट सां अगवा थी वियल बिल्डर गेहड़ो खान जतोई बाज़ियाब थी वियो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते आहे बादशाह भंड। जी बादशाह। जी बिल्कुल गंबट में अज रात जो अगवा थियल पीपी अगवाण बिल्डर है गणो खान भागत जो अगवा थी वियो, जैसे खैरपुर पुलिस ॿ जेके रीजनूं आहिनि, लाड़काणो रीजन सखर रीजन की पुलिस गॾियल ऑपरेशन करण लगे बाज़ियाब करायो वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त ज़रिया ॿुधाइनि पिया त गणो खान जतोई जे अगवा खां बाद जेके जतोई बिरादरी जा समय माण्हू आहिनि उहे राजोड़ी कोशिशुनि सां बि कचे तरफ़ लथल हुया। कचे में गंबट जे कचे में हींअर बाज़ियाब थी वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त ज़रियनि मूजिब गणो खान जतोई संदसि ड्राइवर के कचे मां हिकु ट्यूबवेल तां उते उन्हनि ॿधल हुया, जितां खैरपुर पुलिस उन्हनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। जॾहिं त इलाइक़े में इहे चोबोल आहिनि त जतोई बिरादरी जो गणो खान जतोई उहो राजोड़ी कोशिशुनि सां बाज़ियाब थियो आहे। जी बादशाह, जी मेहरबानी।